हिते ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। मटियारी भरिसां क़ौमी शाहरा ते तेज़ रफ़्तार कार वाटाड़ू औरत खे चिबाटे छॾियो आहे। हादसे में फौत थींदड़ औरत जी सुञाणप मीरा ज़ाल शत्रो कोली तौर कई वई आहे। अव्हांखे आगाह कयूं पिया। मटियारी भरिसां क़ौमी शाहरा ते तेज़ रफ़्तार कार वाटाड़ू औरत खे चिबाटे छॾियो आहे। हादसे में औरत फौत थी वई आहे। संदसि सुञाणप मीरा ज़ाल शत्रो कोली तौर कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे असां शेयर कयूं पिया। हिकु पहिरियों ॿीहर मटियारी भरिसां क़ौमी शाहरा ते तेज़ रफ़्तार कार वाटाड़ू औरत खे चिबाटे छॾियो आहे। हादसे में फौत थींदड़ औरत जी सुञाणप मीरा ज़ाल शत्रो कोली तौर कई वई आहे। आगाह कयूं पिया नाज़रीन। मटियारी भरिसां क़ौमी शाहरा ते तेज़ रफ़्तार कार वाटाड़ू औरत खे चिबाटे छॾियो आहे। हादसे में फौत थींदड़ औरत जी सुञाणप मीरा ज़ाल शत्रो कोली तौर कई वई आहे।